वेलकम टू बैक। अच्छा नसीर भाई, हाणे ॻाल्हि जेका पाण उते छॾी हुई नग़मे खां अॻु में, हाणे उहा खणो आहे, पर हीअ टेलीफोन लाइन ते ज़रूरी अरबाब छजड़ो साहब जी हाँ मौजूदु आहे, जी राइटर हाँ बि आहे जी स्टेज हाँ हवाले सां, जी ऐं बिल्कुलु काफ़ी फ़नकारनि सां हुन कमु कयो आहे, जी हाँ। हुनजी शख़्सियत ते लिखियो आहे, त छो न अॼु पाण ॻाल्हाईंदासूं अरबाब छजड़े साहब सां। अरबाब छजड़ो साहब असांजो साईं निसार हुसैनीअ जो तमामु बहितरीन दोस्त आहे ऐं लिखण जी दुनिया में हुनजो वॾो नालो आहे ऐं तारीख़ हुजे फ़नून लतीफ़ा हुजे, अरबाब साहब हमेशह पंहिंजी तहरीरुनि सां पाण खे मञरायो आहे। वाह साईं, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, ख़ुशि आहियो, चङा भला, सो ख़ैर? अलाह जो शुक्र आहे, तव्हां ॿुधायो सभु ख़ैर आहे साईं, तबियतूं सेटनि? अल्हम्दुलिल्लाह रब जा एहसान साईं नसीर मिर्ज़ा साहब मूंसां गॾु वेठो आहे, उहो बि तव्हांखे सलाम अर्ज़ु करे पियो। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम, वॾी वॾी महिरबानी, असांजा बि सलाम क़बूल कोन साईं। बिस्मिल्लाह। महिरबानी महिरबानी। अच्छा अरबाब साहब, हाणे बुनियादी सवाल असांजो इहो आहे त अॼु असां पंहिंजे सिंध जे हीरो ते गुफ़्तगू करे रहिया आहियूं, उन नालो आहे इमाम बख़्श ज़रदारी। तव्हां इमाम बख़्श ज़रदारी खे साईं केतिरो वेझो ॾिठो या उनजी शख़्सियत जे बारे में तव्हां छा चवंदो? साईं जेसि ताईं वेझे ॾिसण जो सुवाल आहे त तक़रीबन जेके बि फ़नकार असांजे रेडियो पाकिस्तान हैदराबाद जा 1976 में मुंहिंजो रेडियो पाकिस्तान हैदराबाद सां अचण वञण थियो हो, नसीर साहब खे बि ख़बर आहे त रही ॻाल्हि इमाम बख़्श ज़रदारी जी, त इमाम बख़्श ज़रदारी जी शुरूआति जॾहिं थी हुई साईं, जी जी, त उन ज़माने में इमाम बख़्श ज़रदारी ऐं ग़ुलाम हुसैन ज़रदारी ऐं अलहदा ज़रदारी टे हिकिड़ी उमिरि जा छोकिरा हुआ ऐं उन्हनि पंहिंजे पंहिंजे मुंहुं राग शुरू कयो साईं। अच्छा ठीकु। पोइ वरी छा थियो जो हिननि बाक़ाइदे सां उस्ताद मिठू जेको मेरासी हो गवयो को काज़ी अहमद ख़ान, जी जी, काज़ी अहमद वारो साईं, उस्ताद मिठल ख़ान गवई सां मननि जेको आहे सो पिछावती राग जी साईं। अच्छा माना हिन जो साईं खां पोइ ही हारमोनियम बाजो तमामु भलो वॼाईंदो हो ऐं हिन सां गॾु महबत हूंदो हो, जतोए हिन सां गॾु सूफ़ मजीदा हूंदो हो, महबत सां गॾु इहे सभु हिननि जा साथी हुआ, साज़न वारा हुआ ऐं सभई राग में ॼाणू माण्हू हुआ। वाह वाह। इमाम बख़्श ज़रदारी महबती माण्हू, एॾो त प्यारो माण्हू हो जंहिंजी कहिड़ी मां ॻाल्हि कयां। इमाम बख़्श ज़रदारी ॼाणींदो रहियो, पर हिन खे जंहिं कलाम घणी मशहूरी ॾिनी हुई जी जी, तो उहो हो 15वीं सदीअ जी अजब इब्तिदा। वाह वाह वाह। 15वीं सदीअ जी अजब इब्तिदा, इहो कलाम जेको हुन ॻायो उन खां पोइ सॼी सिंध में हिन जो नालो थी वियो। वाह वाह। अच्छा ॿुधो साईं, ठीकु ठीकु। ऐं मूंखे यादि थो पवे त हाणे बुला खान में हिकिड़ो गाननि जो प्रोग्राम हुयो, उते साईं नसीब साहब हो, मां बि हुयुसि उते ड्रामो कयो हो। हा, गुरमंगल जो मेलो हो। हदी जी मेलो हो जी हाँ। सो उते काफ़ी माण्हुनि मूंखां अची पुछियो त इमाम बख़्श ज़रदारी कहिड़ो आहे, कीअं आहे, छा आहे। पोइ हुनखे मूं सॼो कुझु हुनजो बैकग्राउंड ॿुधायो त को ग़रीब हारी माण्हू आहे, दौलतपुर जे ॾखिणे पासे हुननि जो पंहिंजो ॻोठु आहे जंहिंखे बाक़ी था चवनि, वारी जा ॿ दड़ा आहिनि, उते हू रहनि था। अच्छा सो ग़ुलाम हुसैन जेको हो जी, उहो अॼु ताईं माशाला ॻाए थो, पर उहो ॻाए थो पंहिंजे साईं फोटे खान ज़रदारी जे रंग में। अच्छा फोटो खान ज़रदारी जेको हुयो उहो जेको हो मिस्री फ़कीर जे शागिर्द हो, मिस्री फ़कीर वरी मिठा खान जे शागिर्द हो। अच्छा जी, मिठा खान जे शागिर्द हो, जीअं त पोइ इहे सॼी लॻी हाणे होॾे हूंदो हुयो ग़ुलाम रसूल लोहार हुयो या मिस्री फ़कीर हुयो या वरी हे पंहिंजो अब्दुल लतीफ़ चांडियो हो, इहे सभु हिकिड़े ई भेरी वारे अंदाज़ में सुठो ॻाईंदा, पर इमाम बख़्श वरी हिननि खां निरालो थी करे ॻायो। अच्छा साईं, हाणे ॻाल्हि ॿुधो, इमाम बख़्श जो ॻाइण जो पंहिंजो हिकिड़ो सुहिणो अंदाज़ हो जेको ही बाजे ते वेही ॻाईंदो, ऐं जो बाजो हिकिड़ी साईं तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां साईं, मूंखे जा ॼाणू आहियो त बाजे वॼाइण जो बि हिकिड़ो अंदाज़ थींदो आहे त बाजे खे गवण में हवा केतिरी ॾिजे, उहा बि ही ॼाणंदो हो। असां वटि बाक़ी हिन वक़्तु अहिड़ो बाजे मास्टर फोटो खान, फोटो पर माफ़ कजो, असांजो अनवर हुसैन विस्तरो जेको आहे इहो अञा हिन वक़्तु असां वटि मौजूदु आहे, जेको सही माना में बाजे खे वॼाइण वारो बि आहे ऐं हवा ॾियण वारो बि आहे। अच्छा
अच्छा तो मुंहिंजा साईं असांजो इमाम बख़्श ज़रदारी एॾो त प्यारो माण्हू हो। हिकिड़ी हुनजी यादि बि मूंखे अचे पई त संदसि पुटनि जी शादी हुई, मूं वटि आयो, मूंखे चई यार मां राग कोन कराईंदुसि। मूंखे छो? चई माण्हू चवंदा त पाण ॻाइणो आहे, हुन करे गाना घुराया अथसि। मां पंहिंजे पुटनि जी शादी में ड्रामो कंदुसि। अच्छा सच पुछो त सॼी सिंध जा रागी हिन वटि आया हुआ। हूअं बि हीउ जेको असांजो तर आहे न साईं, हम्म मोरे जो, दौलतपुर ऐं शाहपुर जहानिया जो हीउ जेको तर आहे, हीउ ॻाइणनि जो ॼण आहे। असां वटि हिते मोहम्मद यूसुफ माछी हो, पोइ फोटो ख़ान ज़रदारी बि ॼण त मोरे जो ई हुयो। अदा जलाल चंद जो असांजे मोरे जो हो, शाकिर चंद जो बि मोरे सां ॼण वाबस्ता हुयो। इमाम बख़्श ज़रदारी, गुलाम सिंह ज़रदारी ऐं असांजा ज़रदारी बिरादर मोरे सां वाबस्ता हुआ। अब्दुल करीम ज़रदारी जेको हूंदो उहो बि मोरे सां हूंदो हो। अहिड़े तरीक़े सां ई असांजा ही वॾा फनकार, नाले वारा फनकार मोरे सां वाबस्ता हुआ। ॿी का ॻाल्हि पुछो। जी जी हाँ, आऊं पुछणु चाहींदुसि त ही एतिरी जवानीअ में असांखां जुदा छो थियो ऐं हुनजी तदफ़ीन पोइ किथे थी हूंदी? ही कहिड़े क़ब्रस्तान में हिनजी तदफ़ीन थियल आहे? मां साईं ॾाढी ॾुख जी ॻाल्हि आहे, बेहद ॾुख जी ॻाल्हि आहे। इहो सुवाल न कयो आहे त सुठो, पर हाणे कयो था त ॿुधाइणो थो पवे। मां त ज़रदारीअ खे 45 जी उमिरि में जेको पीअण जो वॾो शौक़ु थी वियो। अच्छा उन एॾो पीतो जो हुनजा गुर्दा कमु छॾिया साईं। अच्छा पोइ हिनखे नवाब शाह जी अस्पताल में वठी विया, उते ई गुर्दनि जे फेल हुअण जे करे वफ़ात करे वियो। ऐं तदफ़ीन वग़ैरह किथे थी? पंहिंजे बाक़ीअ ते बाक़ीअ में हिकिड़ो सैयदनि जो क़ब्रस्तान आहे, हा उते हिनखे दफ़न कयो वियो साईं। अच्छा अच्छा तारीख़ साईं अरबाब साहब, तारीख़ यादि आहे कहिड़ी तारीख़ ते कहिड़े सन में मरहूम इमाम बख़्श ज़रदारी जी वफ़ात थी आहे? साईं हाणे मूंखां तारीख़ त विसरी विया, पर हिनखे वफ़ात खे 3 साल थिया। वफ़ात खे 3 साल थिया। बिल्कुलु इहा हा, हा। असां सोचूं पाण वेझड़ाई जी ॻाल्हि आहे। हा। अच्छा इहो साईं आख़िरी तव्हां सवाल पुछंदुसि सर, जी साईं जी। त हिनखे जेका शोहरत सिंध में मिली आहे सा उहा कैसेट जे ज़रिए वधीक मिली आहे, स्टेज जे ज़रिए वधीक मिली आहे, या रेडियो जे ज़रिए? साईं मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, अवां त माशाअल्लाह सभु ठीकु ठाक माण्हू सॼे हिन वाबस्ता रहिया आहियो। रेडियो पाकिस्तान हैदराबाद जी वॾी शइ हो साईं। रेडियो पाकिस्तान हैदराबाद अहिड़ी हिकिड़ो म्यूज़ियम हुयो जो सिंध में ॿियो को रेडियो कोन हुयो। कराची में घटि ॿुधी बि हुई, ख़ैरपुर त हुई कोन को, कोटिया घटि ॿींदी हुई, पर असां रेडियो पाकिस्तान हैदराबाद जी वॾी तारीख़ आहे। जेको हिकिड़ो कलाम माण्हू ॻाईंदो त हिकिड़े ई कलाम सां उहो सॼी सिंध में हिकिड़े ॾींहं में मशहूरु थी वेंदो। बिल्कुलु बिल्कुलु अहिड़े तरीक़े सां इमाम बख़्श बराबरि केसट मां मशहूरी वरिती, पर रेडियो हिनखे घुमायो, आसमान घुमायो, रेडियो पाकिस्तान हैदराबाद में फनकारनि खे। ठीकु ठीकु, तव्हांजी साईं वॾी महिरबानी। ऐं सच पुछो त तव्हां वॾो क़ीमती टाइम ॾिनो ऐं असांजे हीरोज़ जे बारे में तमामु तव्हां सुठियूं साईं ॻाल्हियूं ॿुधायूं। वॾी महिरबानी सर तव्हांजी। नसीब भाई ॻाल्हि ॿोल पाण अरबाब साहब सां कई, ऐं अञा सुवाल उहो जेको ज़ात ते पाण कयो पिए उहो गुफ़्तगू अञा रहियल आहे, पर छो न इमाम बख़्श ज़रदारी जो हीउ ख़ूबसूरत कलाम तव्हां ऐं असांजा दोस्त ॿुधनि ॾिसनि, उन खां पोइ वरी गुफ़्तगू खे जारी रखंदासीं। परदेस हलियो वे प्यारा, परदेस हलियो वे प्यारा, तो लवेस कया मुकारा, तो लवेस कया मुकारा, वो हलिया तोखे सुना दिल याद करे, वो हलिया तोखे सुना दिल याद करे। परदेस हलियो वे प्यारा, परदेस हलियो वे प्यारा, तो लवेस कया मुकारा, तो लवेस कया मुकारा, वो हलिया तोखे सजन दिल याद करे, वो हलिया तोखे सजन दिल याद करे।
पहिरियां त छा प्यार थिया पहिरियां त प्यार छा हुआ तुंहिंजा कोल करार रातो ॾींहां रूह में हुई इहा ई गुफ़्तार मोहबत चवे मिठड़ा हूंदी मोहबत चवे मिठड़ा हूंदी तोखे कुझु बसार हाणे कोन्हे तोसां इनकार अङण ईंदे जतोईअ जे एॾी देर छाला थई लॻाई एॾी देर छाला थई लॻाई हिकु पलन सां थो जुदाई हिकु पलन सां थो जुदाई वो हलिया तोखे सजण दिलि यादि करे वो हलिया तोखे सजण दिलि यादि करे परदेस हलियो वे प्यारा परदेस हलियो वे प्यारा तोला वेस कया मूं कारा तोला वेस कया मूं कारा वो हलिया तोखे सुना दिलि यादि करे वो हलिया तोखे सजण दिलि यादि करे अग ईदूं कयूंसीं गॾु अग ईदूं कयूंसीं गॾु हला पर हिन भेरे मां हेकलो सच ॿुधाए सुपरी तो कंहिंसां कयो मेलो चवे मोहबत हर वेलो थी जुदाई जलाए जतोईअ खे वेलकम टू बैक प्रोग्राम महिराण जा रागी असीं जी ख़िदमत में महिराण टेलीविजन तां पेश करे रहिया आहियूं महिराण जे रागी में मुंहिंजा दोस्तो अॼु जेको असांजो हीरो आहे सिंध जो असांजो फ़नकार आहे उनजो नालो आहे इमाम बख़्श ज़रदारी इमाम बख़्श ज़रदारी जी ज़ात ते उनजी शख़्सियत ते काफ़ी दोस्तनि टेलीफोन ते बि ॻाल्हायो आहे ऐं नसीर मिर्ज़ा साहब ऐं असां बि गुफ़्तगू करे रहिया आहियूं त नसीर भाई जीअं त पाण उहा ॻाल्हि उते थोरो अध में छॾी हुई त इमाम बख़्श ज़रदारी जो तालुक़ जेको हो सो ज़रदारी ख़ानदान सां हो ऐं सच पुछो त ज़रदारी ख़ानदान खे ज़रदारी माना में जेका ज़ात जे मथां जेका शोहरत मिली आहे उहा इन्हनि फ़नकारनि खां पोइ बि मिली आहे ऐं ॼाता सुञाता विया आहिनि ज़िला जीअं त हींअर अरबाब साहब ॻाल्हि कई त असांखे पंहिंजे इलाइक़े ते फ़ख़ुरु आहे त असांजे इलाइक़े में कई फ़नकार पैदा थिया ऐं ख़ुशी जी ॻाल्हि आहे पर आउं इहो सम्झंदो त नसीर भाई त सिंध जो को बि अहिड़ो शहर न आहे का बि अहिड़ी वाहण वस्ती न आहे जंहिंमें असांजे सिंध जो को न को फ़नकार नक़ाद अदीब शाइर राइटर वेठो आहे सॼी सिंध भरी पई आहे साईं एज़ ए थोरो शख़्सियत ते ॻाल्हायूं था थोरो अर्दो त हो न साईं ऐं
हिकिड़ी ॻाल्हि वरी उते ई ॻंढियां थो त छाकाणि त ही जंहिं ज़ात सां तालुक़ु आहे उहो ज़ाहिर त को गायक या ॻाइण वारनि जो ख़ानदान कोन्हे बिल्कुलु ऐं ही पोइ अताई ॻाइण वारनि जी हैसियत में आया पर हिकिड़ी ॻाल्हि जेका प्लस पॉइंट थी वई फोटे खां वठी इमाम बख़्श ताईं उहा सॼी रियाज़त ऐं उहा महिनत आहे आम तौर ते चइबो आहे त ही शौक़िया ॻाइण वारा आहिनि जेके बसि शौक़िया ॻाइनि था पर जॾहिं असीं इमाम बख़्श ते असां अरबाब जी गुफ़्तगू ॿुधी त ख़बर पई त मिठो मीरासी जेको काज़ी अहमद जो वॾो गवैयो आहे पंहिंजे दौर जो असां ॾिठो उहो अलदा ज़रदारी सां गॾिजी रेडियो हैदराबाद ते ईंदो असां हुनजी हिकिड़ी रिकॉर्डिंग बि कई आहे ॿिन्ही उस्ताद ऐं शागिर्द गॾिजी काफ़ी ॻाई आहे असां रिकॉर्ड कई आहे त ख़बर पई त मिठू मीरासीअ बि हिन जी तरबियत कई आहे ऐं फोटे छाकाणि त मिस्री फ़क़ीर खां सिखिया आहे त माना रियाज़त आहे हिन जे पुठियां ई महज़ शौक़िया ॻाइण वारा कोन्हनि बाक़ी जेतिरे क़दुरु असांजे पंहिंजे पीअण जी या सिगरेट जी जेका जेतिरे क़दुरु ॻाल्हि आहे त अॼु ताईं अशरफ ख़बर कान पइजी सघी आहे त वॾा वॾा शाइर जेके मिर्ज़ा ग़ालिब खां वठी जोश खां वठी फराज़ ताईं कुरतुल हैदर लिखियो आहे त इन्हनि सभिनी खे शोहरत जो एॾो त नशो आहे उहो काफ़ी न आहे छा जो ही ॿाहिरियों नशो पिया इस्तेमालु कनि त को बि दुनिया जो साइकाट्रिस्ट अॼु ताईं हिन जो तज्ज़ियो न करे सघियो आहे त ही जेके फ़नून लतीफ़ा सां जिन खे बैन अक़वामी ऐं मुल्कगीर पंहिंजे वतन में बेपनाह शोहरत वञनि त माण्हू उन्हनि जे पुठियां नोट पिया घुरनि उन्हनि जे पुठियां पिया हलनि उन्हनि खां तारीख़ूं पिया वठनि पोइ हू ॿियो नशो छो पिया कनि छाकाणि त हुननि जो एॾो पंहिंजो नशो ई शोहरत जो एॾो आहे जो ॿिए नशे जी त ज़रूरत ई कान्हे पर हिते आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि त इमाम बख़्श खे रिकॉर्ड कयो हो ऐं तुंहिंजी सुहिणी सजण तस्वीर ॾिसी ही मिर्ज़ा खलीज बेग जो कलाम हीउ हुनखे पाण पसंदि हो इराक सोरठ में पहिरीं खां ई सिंगार अली सलीम जो ॻायल आहे त चई आउं ॻाईंदुसि बेशक ॻायो छाकाणि सुहिणो माण्हू हुयो हर लिहाज़ खां सिंधी टोपी नफ़ीस कपिड़ा हिकिड़ो ख़ूबसूरत स्मार्ट छोकिरो जेको मूं ऐं इमाम बख़्श खे जेको हीअं तसवर कयां पियो ऐं इहे जेके 4 कलाम जिन जो तव्हांखे अलीगुल चयो इहा मुंहिंजी रिकॉर्डिंग ई आहे अली ॾिनो हुनखे मूं वटि वठी आयो हो असां हुनखे अप्रूव कयो उन खां पोइ हुनजा 4 कलाम 5 कलाम मिर्ज़ा खलीज बेग जो जेको असांजे रेडियो जी लाइब्रेरीअ में जेतिरे क़दुरु मूंखे यादि आहे बिल्कुलु आहे पर छाकाणि त जीअं जलाल चांडियो शोहरत जे आसमान ते बीठो आहे त उनजे पैरेलल ही बि बीठो आहे तव्हीं ॾिसो त जॾहिं फिल्म जलाल चांडियो ठही आहे अशरफ हाणे तव्हांखे यादि हूंदो हर हाल में यादि हूंदो असां स्क्रीन ते ॾिठो आहे त इमाम बख़्श हिकिड़े शो आहे फिल्म जलाल चांडे जी आहे हीरो जलाल चांडियो आहे पर हिकिड़ो अहिड़ी का तक़रीब थिए पई जंहिंमें इमाम बख़्श साम्हूं ॻाए पियो साज़ंदा वेठा आहिनि सिंधी टोपी उहो ई हसीन चहिरो ख़ूबसूरत मुश्की मुश्की तो ॾिनो मुर्की मूंखे यादि आहे असांजी फिल्म ॾिठी हैदराबाद जी शवाब सिनेमा में निशाद सिनेमा में न्यू डिस्ट्रिक्ट में इन्हनि सिनेमाउनि मां किथे मूं ॾिठी त मूंखे उहो अॼु ताईं सीन नथो विसरे जंहिंमें हीअ हसन शहज़ादो आहे ऐं साम्हूं ॻाए पियो का तक़रीब आहे त हाणे ही रहंदी दुनिया ताईं हुन जूं वीडियोज़ त किथे न किथे मौजूदु आहिनि ऐं असांखे मजबूर ॾेखारे बि पियो पर हिन जी उहा बि ज़बरदस्त आहे जेका फिल्म जलाल चांडियो में आहे उहो कलाम जेको आहे न महबूब तिरमिज़ी साहब जो आहे यानी शाह असद जो आहे जंहिं इहा फिल्म ठाही हुई न जलाल चांडियो ऐं फेरोज़ गुल जी हुन में हूअं ई कैसेट कल्चर में बि फेरोज़ गुल हुन सां गॾु हूंदो हिन जी बि म्यूज़िक में फेरोज़ गुल हुन सां पुठियां आहे अच्छा हाणे इहा ॻाल्हि साईं नसीर भाई हिते रखंदासीं छाकाणि त हाणे गुफ़्तगू वधीक थी वई आहे त छो न कलाम हिकिड़ो ॿुधो हुन खां पोइ अचूं था हिन ॻाल्हि खे इहा ज़रूरु ॻाल्हि तव्हां उतां खणिजो त दोस्तो अचो त इमाम बख़्श ज़रदारी जो ॾिसूं ऐं ॿुधूं था ही ख़ूबसूरत कलाम ओ थका रोई रोई नेण निमाणा थका रोई रोई नेण निमाणा वरी तुझी याद आई सोना दिल में नवा सूर समाना सोना दिल में नवा सूर समाना थका रोई रोई नेण निमाणा थका रोई रोई नेण निमाणा वरी तुझी याद आई सोना दिल में नवा सूर समाना
नसीर भाई नगमे खां अॻु में तव्हां ॻाल्हि कई पे त जेका जलाल चांद जो फिल्म में महबूब तिरमिज़ी जंहिंजो असुल नालो जेको हूंदो शाह असद हूंदो, शाह असद साहब, ठीकु आहे जी। न, उनजो कलाम ही ॻाए पियो, उहो कलाम कहिड़ो साहब? मुश्की मुश्की तो ॾिनो मुर्की, मुश्की 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 तो ओ ॾिनो मुश्की मुश्की महबूब तो ॾिठो जो मुर्की। हा 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 इहो कलाम ईअं ई इहो आहे, बिल्कुलु 100% इहो ई आहे। मूंखे ज़हन में अचे पियो हाणे यादि प्रश्न छा आहे त जलाल चांद जो फिल्म ठही इन करे जो जलाल जी पूरे उन सॼी टाइम में सिंध में शख़्सियत, वॾो बिल्कुलु। जलाल आयल हो सिंध खे, बल्कि जलाल जे रंग में रंगी पई हुई सॼी सिंध, नंढा जलाल वॾा जलाल विचां जलाल, इवन असांजी छोकिरियूं बि जेके आहिनि ॻाइण वारियूं पाण खे जलाल जलाल सम्झण लॻियूं, ॼण नंढी फौजिया वॾी फौजिया वॾी फौजिया। वग़ैरह वग़ैरह। त फिल्म तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो कमर्शियल मीडियम आहे ऐं हमेशह फिल्म में उनखे शामिलु कबो आहे जेको कमर्शियल वैल्यू जो हूंदो आहे। त जलाल चांद ते फिल्म बि इन करे ठही त माण्हू ॾिसंदा त कमर्शियल थींदो ऐं फिल्म पंहिंजो फाइनेंस कमाईंदी। त तव्हां ॾिसो त इमाम बख़्श जी बि उन वक़्तु इहा ई साॻी हैसियत आहे त सिंधी समाज जे शादियुनि मुरादियुनि फंक्शन तक़रीबात में उनखे वॾी अहमियत मिलियल हुई। इन करे ज़रूरी सम्झो वियो त इन फिल्म खे या इन फिल्म जी शोहरत खे दुआतिशा करण जे लाइ उन में इमाम बख़्श खे बि शामिलु कजे, लिहाज़ा उनजो बि हिकिड़ो गानो इहो इन फिल्म में शामिलु कयो वियो हो। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे अॼु वरी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां नसीर भाई, त जॾहिं मरहूम ॾेढ पाकिस्तान ते ईंदो हो त मूंखे यादि आहे ॿ टिनि फनकारनि इहो पंहिंजो इज़हार कयो हो, उन में मरहूम सरम सिंधी बि हो, पर ही न पियो कयो त B4 में रिकॉर्डिंग असांजी हली पे, ड्रामे जी रिकॉर्डिंग हली पे, ऐं हुन टाइम में जहांगीर कुरेशी साहब हो या मोहम्मद अनवर हिकिड़ो साहब हो, हुन ड्रामे जी रिकॉर्डिंग कई पे त ही आयो पे, हिन जी हुई रिकॉर्डिंग, त चो ड्रामो ख़तमु थियो, हुन खां पोइ रिकॉर्डिंग करियूं था त आउं निकितुसि, मूंसां थोरो हुजती हूंदो चई साईं आउं भला ड्रामे में ॻाल्हाए सघां? अच्छा, मुंहिंजो तूं हिते असां लाइ वॾो आज़ादु, माना मश्किल में चए तूं म्यूज़िक में असां लाइ वॾो आज़ादु आहीं, तूं ड्रामे में कीअं ईंदे? चई मूंखे शौक़ु आहे ड्रामे में आउं बि ॻाल्हायां। त हिनखे शौक़ु साईं हूंदो त ड्रामो या फिल्म या इन में आउं ॻायां या परफॉर्म करियां, उनजो हिन इहो जेको जलाल चंद जो फिल्म जेका ठही हुई उन में जेको असांखे ॿुधायो वियो त हिन पाण इज़हार कयो त साईं न कलाम ईअं न, मूंखे पाण उते विहारियो कंहिं न कंहिं हिसाब सां ताकी कैमरा में माण्हू मूंखे फिल्म में ॾिसनि त इहो जेको इमाम बख़्श ज़रदारी सही था चओ। त हाणे छो न कलाम हिकिड़ो हुनजो ॾिसूं ॿुधूं था, हुन खां पोइ वरी गुफ़्तगू कंदासीं। दोस्तो अचो त इमाम बख़्श ज़रदारी जो ॾिसूं ऐं ॿुधूं था ही ख़ूबसूरत कलाम। वेलकम टू बैक। प्रोग्राम मेहरान जा रागी में गुफ़्तगू हली रही आहे असांजे तमामु वॾे फनकार आर्टिस्ट कैसेट जी दुनिया जो मशहूरु आवाज़ हो इमाम बख़्श ज़रदारी साहब। अच्छा नसीर भाई, जीअं दोस्तनि असांखे पाण खे टेलीफोन ते ॿुधायो त अॼुकल्ह जेके फनकार अचनि था उहे बाजो कंहिंखे वॼाइणु नथो अचे, बग़ैर बाजे ते पाण परफॉर्म कनि था, पर ही उहे फनकार आहिनि ऐं ख्वाजा इमदाद अली साहब आहे या कंहिं ॿिए मूसीक़ी शनास माण्हू चयो आहे त फनकार जे ॻाइण में पुख़्तगी तॾहिं थी अचे जॾहिं हू बाजे ते पंहिंजो उबो रखे थो, त साईं बाजो बि हिनखे वॼाइणु ईंदो, हिनखे बि ईंदो ऐं जेको हुन सां गॾु जेको फनकार जेके हम असर चई पाण चई सघूं था अलादा ज़रदारी, त सर इहो तव्हां छा था सम्झो त इहा घटि ॻाल्हि हुई छा? अशरफ, ॻाल्हि इहा आहे त को बि रागी ॻाइण वारो क्लासिकल हूंदो त उहो भाईंदो त तानपुरे जी पुठियां आस ईंदी रहे। हुन खां पोइ उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान खां वठी असांजे उस्ताद फ़तेह अली ग्वालियर वारे ताईं तव्हां ॾिसंदो त हुननि सुरमंडल रखियो, सुरमंडल जी तार ते हथु छेड़बो आहे त उन मां सुरनि जो समुंड ॿाहिरि निकिरंदो आहे, उहो तव्हांखे आभारींदो आहे त तव्हीं हुन सां सुर मिलायो। हिकिड़ी इंस्पिरेशन जेका आहे उहा तमामु ज़रूरी हूंदी आहे। हाणे ही जेके असांजा चपड़ी अख़्तारे वारा, उहो त तव्हां ॾिसंदो त ढोल फ़क़ीर बि जॾहिं ढम 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 हितां जॾहिं तार जो आस ईंदी त ॻाईंदा, त ही वरी जेके असांजा बाजे ते ॻाइण वारा हुआ जिन जे लाइ आउं चवंदुसि त इहो मिस्री फ़क़ीर जेको आहे उहो सॼो उनजी इब्तिदा कंदड़ आहे, उन खां पोइ ॿिया आया आहिनि, उन्हनि हारमोनियम ते महारत हासिलु कई, हारमोनियम जी आंस ते हुनजे अंदर मां सुर निकिरंदा ऐं जेके सम्झां थो त उहो पोइ छांइजी वेंदा हुआ। असीं जेकॾहिं इख़्तिसार सां ज़िक्र कंदासीं सिंध जे उन्हनि ख़ानदाननि जो
जिन सिंधी मौसीक़ी खे जीआरियो, नई ज़िंदगी ॾेई छॾी, उन्हनि में ख़ानकाही रागी त तव्हां ख़बर आहे त असांजा ढोल फ़क़ीर मटार फ़क़ीर जे ख़ानदान सां या उनजे ख़ानदानी ॻाइण वारनि सां आहे। अहिड़ी तरह सां असांजा ॾिसंदो त स्वरा फ़क़ीर ग्रुप जेको आहे उहो सचल साईंअ जे, इवन असांजो जेको फ़क़ीर अब्दुल गफ़ूर आहे उहो बि असांजे दरगाहुनि सां वाबस्ता आहे। पर हीअ वरी असांजो मख़दूम साईं तालिबुल मौला सां जेको वाबस्ता थियो सरवरी ख़ानदान सां मिस्री, त उन्हनि में असीं ॾिसंदासीं त ही गवैया ख़ानदान असांजो ग्वालियर जा आहिनि, जंहिंमें उस्ताद मंज़ूर अली ख़ान खां वठी मोहम्मद यूसुफ़ खां वठी असांजे कमर सूमरे ताईं ऐं वहीद अलीअ ताईं रोशन विसड़ो ताईं, त हीअ वरी गवैयनि जा सेखारियल, त उन्हनि सभिनी जे विच में हिकिड़ा सिख्या वठी ॻाइण वारा, जिन जो वास्तो ई कोन्हे ॻाइण सां, जिन जो गायकी सां विरासतनि सां को वास्तो कोन्हे, पर पोइ बि असीं जेकॾहिं ज़िक्र कंदासीं सिंध जे मशहूरु वॾनि ख़ानदानी गायकनि जो, त पोइ असांखे ज़रदारी जेके ग्रुप आहे ॻाइण वारनि जो, उनजी ख़िदमतुनि खे कॾहिं बि नज़रअंदाज़ न करे सघंदासीं। जेकॾहिं असीं ॿियनि गवैयनि जी तारीफ़ सोनरी हरफ़नि में लिखंदासीं त फोटी ज़रदारी खां वठी इमाम बख़्श ऐं अल्लाह ज़रदारीअ ताईं असीं उनजो ज़िक्र बि यकीनन त चांदीअ जे मस सां कंदासीं। वाह, अच्छा नसीर भाई, इहो जीअं पाण खे फ़ोन जे ज़रिए दोस्तनि ॿुधायो, त इहा वॾी ॻाल्हि कान्हे त हिकिड़े पासे हिन ॿिन्ही जी जेका तरबियत थी आहे सा मिठू कच्छी कई आहे, ऐं उन खां पोइ मिठू मिरासी, सॉरी मिठू मिरासी कई आहे, इवन मिठू कच्छी बि कई आहे, मिठू कच्छी बि कई आहे, अंग आहे लाड़ी रंग आहे, ठीकु आहे। वरी जॾहिं रेडियो पाकिस्तान हैदराबाद आया आहिनि त हिन जी रहनुमाई उते कमाल जे असांजे उस्ताद न्याज़ कई आहे। वरी जॾहिं कैसेट जी दुनिया में विया आहिनि त उते फिरोज़ गुल कई आहे। त हाणे ॾिसो न, हिननि खे हर जाइ ते हिकिड़ा कामिल उस्ताद, हिकिड़ा कामिल माण्हू मिलिया आहिनि जंहिं हिननि जी मौसीक़ी खे पुख़्तगी करण में हिननि जी वॾी मदद कई आहे। त ॾाढी सुठी ॻाल्हि कई अशरफ, ऐं त मां वाइंड अप बि करे थो छॾियां हिन ॻाल्हि खे, त ॻाइण वारो बज़ाते ख़ुदि कुझु कोन्हे, उहो टीम वर्क सां आहे। जेकॾहिं उहो ॻाईंदो त उहो समा कंदो, कन ते हथ रखी सुर कढंदो, उनजी सुर में तासीर भरण वारा हुनजा सपड़दा आहिनि, जेके हुनजा कंपनिस्ट अंग्रेज़ी में चवंदासीं, जेके हुनजा साथी आहिनि, जेके हुन सां संगत था कनि, ही सभई गॾिजी हुनखे हिकिड़ो, जीअं गुलदस्ते में हिकिड़ो गुल कुझु बि कोन्हे, जॾहिं मुख़्तलिफ़ गुल रंग अचनि था त पोइ हुनजो हिकिड़ो रंग बीहे थो। त ईअं आउं इमाम बख़्श ज़रदारी जी ज़िक्र कंदुसि त उन सां बि पंहिंजी इक्वेशन, छाकाणि त ढोलक वारो जेसिताईं हुनखे न खणंदो न, ख़ासि तरह सां कलवाड़े मास्टर जेके आहिनि उहे असांजे ही काफ़ी कलाम ॻाइण वारा आहिनि। ऐं ॿियो इमाम बख़्श जी ख़ूबी आहे त उहो सिंधी बि ॻाए पियो त सिराइकी बि ॻाए पियो, जेतिरो सिंधी हसीन ॻाए पियो ओतिरो सिराइकीअ ते बि हुनखे दस्तरस, छाकाणि त उहा हुनजी मदर टंग आहे, उहा हुनजी माउ ॿोली आहे, ज़रदारियुनि जी माउ ॿोली सिराइकी आहे घणो करे। त हिनखे ॿिन्ही ॿोलियुनि ते जेका दस्तरस आहे। ऐं मूं जेको ज़िक्र पियो कयो त जीअं तव्हां फिरोज़ गुल जो रेडियो में उस्ताद न्याज़ हुसैन जो, त ईअं जेको बाजो पियो वॼाए, जेको बैंजो पियो वॼाए, जेको दुकड़ पियो वॼाए, जेको खंजरी पियो वॼाए, उहे सभई रंग मिलाए ऐं हिकिड़े हिन रंग खे अॻियां पिया आणनि। त इहो आउं चवंदुसि त तव्हां बिल्कुलु दुरुस्त चयो त इमाम बख़्श जेकॾहिं इमाम बख़्श आहे त पोइ उनजे पुठियां इहो सॼो ग्रुप बि आहे जेको हुन सां गॾु वॼाए पियो। वॾी महिरबानी नसीर भाई। आख़िर में, प्रोग्राम जे आख़िर में, जीअं भलारो महीनो आहे, असीं तव्हां ऐं दोस्त जेके असांखे ॾिसनि पिया ॿुधनि पिया उहे ज़रूरु दुआ ज़रूरु कनि त अलाह ताला असांजे हिननि हीरोज़ खे जन्नत में जायूं ॾे, हिन जा दर्जा बुलंद करे, छाकाणि त हिननि पंहिंजे तौरु पंहिंजे आहर सिंध जे माण्हुनि जी वॾी वॾी ख़िदमत कई आहे। त दोस्तो, ही हो असांजो अॼोको प्रोग्राम महिराण जा रागी, जंहिंमें असां सिंध जे हीरो इमाम बख़्श ज़रदारी जी ज़ात ते, उनजे फ़न ते, उनजी शख़्सियत ते गुफ़्तगू कई। मूंसां शरीक गुफ़्तगू हो नसीर मिर्ज़ा साहब। हाणे असांखे ॾींदा इजाज़त, साथ सलामत। I